लानत विझा पोता सभई सिंध जे हरामी पुटन ते लाइट जी रोशनी अॼु असां हिन साइड मां बि सिंधु दरिया जो केस खणी हिते तव्हां वटि पहुता आहियो। सिंध बचाओ तहरीक जे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान तहरीक इंसाफ पे ओड़े तरीक़े सां जीअं का बि सिंध जी कौम परस्त पार्टी सिंध जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ निकिरंदी आहे, इहे पाकिस्तान तहरीक इंसाफ बि पंहिंजे मर्कज़ी पॉलिसी तहत सिंध जे सदर हलीम आदिल शेख जे चवण ते हिन महिल कराची जे अंदरि वॾो दंगल लॻल आहे। असांजी पूरी मर्कज़ी ॻाल्हि हुई, तंहिंजे करे सिंध जो सदर हलीम आदिल शेख तव्हां सां अॼु हिते शामिल न थी सघियो आहे। अगरि कराची में तहरीक न हले हा, एहतजाज न हुजे हा, उहो बि तव्हांजे अंदरि इंशाअल्लाह मौजूदु हुजे हा, सुभाणे उहो मौजूदु हूंदो। त पाकिस्तान तहरीक इंसाफ बि सिंध जे हिलाली पुटनि वांगुरु सिंध जो केस तव्हांजे विच में मौजूदु आहे ऐं इंशाअल्लाह ताला सिंध जे हक़नि ते कंहिं बि सूरत में धाड़ो हणणु कोन ॾिनो वेंदो। हिन महिल ही तकड़ आहे कहिड़ी, हिकु त ही जेका हुकूमत मथे वेठी आहे, ही नाजाइज़ हुकूमत फॉर्म 47 जी हुकूमत ही तरमीम आणण जी कोशिश करे थी। इन खां पहिरियां जेका निगरान हुकूमत हुई जंहिं बि ही तरमीम आणण जी कोशिश कई ऐं इहा तरमीम सदारती ऑर्डिनेंस सदर आरिफ अलवी जे साम्हूं बि पेश कयो वियो हो। तव्हां चवंदा आहियो न त ज़रदारी सिंधी आहे, पर अलवी साहब ॾिसो, जेकॾहिं तव्हां चओ त अलवी साहब सिंधी न आहे, पर हुन तव्हांजे हक़नि जो तव्हांजे तहफ़ुज़ कयो, तव्हांजी सिंध जो सौदो करणु न ॾिनो ऐं हुन आइन खे हुन ऑर्डिनेंस खे मुस्तरद करे छॾियो ऐं उहो ई जंहिंखे तव्हां चवंदा आहियो सिंधी आहे, हुन तव्हांजे पाणी ते सौदो करे तव्हांजे हक़नि खे धाड़ो हणण जी इजाज़त ॾिनी आहे। मुंहिंजा साथियो, हिन तरमीम जे पोयां हिकु वॾी कहिड़ी मज़मूम साज़िश आहे त सिंध जे वसीलनि ते पीपुल्स पार्टी सालनि खां वठी क़ाबिज़ आहे, लुटींदी ऐं फुरींदी रही आहे। मगर हींअर जेका सिंध जी रेल खुयल ज़मीन आबाद थिए थी पई, सिंध जे माण्हुनि खे जेको पीअण जे लाइ पाणी जो ढुक मिले थो पियो, उन खे बि बंदि करण जे लाइ हू ही तरमीम पास कराए रहिया आहिनि ऐं इन तरमीम जे पोयां हू पंहिंजा ज़ाती मफ़ाद ऐं इक़्तिदार जी लालच ऐं ज़रदारी साहब खे लॉलीपॉप ॾिनो वियो आहे त तूं सिंध खे खपा, जेको सालनि खां खपाए थो वेठो, सिंधु दरिया खे खपा, तुंहिंजे हुन नाअहल पुट खे असां प्राइम मिनिस्टर बणाईंदासीं। ही जेको सिंध जे हक़नि जो सौदो थी रहियो आहे, सिंध जे पाणी जो सौदो थी रहियो आहे, इन में ज़रदारी जी ज़ाती लालच ऐं पीपुल्स पार्टी वारनि जी इक़्तिदारी लालच शामिल आहे। अॼु ही वॾे ज़ोर ऐं शोर सां शहीदनि जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। अड़े तव्हां त शहीदनि जे खूननि खे खपायो आहे। तव्हां एतिरा साल हुकूमत में रहण खां पोइ मोहतरमा जा कातिल कोन ॻोल्हे सघिया आहियो ऐं मोहतरमा जे कातिल ते तव्हां सियासत करे रहिया आहियो। अगरि तव्हां खां मोहतरमा बेनज़ीर जा कातिल नथा लभनि त वञो, इस्माइल डायरी तव्हांखे ॿुधाए थो पियो, उहो तव्हांखे ॿुधाए थो पियो त मोहतरमा जा कातिल केरु आहिनि। उहो तव्हांखे ज़रदारी जा पिरकार ॿुधाए थो पियो, ज़रदारी जा दोस्त, ज़रदारी जा पिरकार तव्हांखे ॿुधाईंदा त जॾहिं हू इक़्तिदार में मोहतरमा सां शादी करण खां पहिरियां 40 एकड़ ज़मीन हुन वटि न हुई, हिन महिल लखे एकड़ ज़मीन जो हू मालिक आहे। इस्माइल डायरी जो कलमा ॿुधो त चए थो 136 क़तल कराया आहिनि। छा उन जे लाइ का इंक्वायरी वेहे थी, का एजेंसी ज़रदारी जे मथां ज़रदारी जे माफ़िया का इन्वेस्टिगेशन करे थी? इस्माइल डायरी जे बयाननि ते का इन्वेस्टिगेशन थिए थी? न। इन्हनि सिंध जे माण्हुनि खे ईअं रिढूं ऐं बकरियूं सम्झो आहे त जंहिं वक़्तु चाहींदा सिंध जो सौदो करे छॾींदा। 40 सालनि खां ऐं 15 सालनि खां मुसलसल सिंध जे मथां ही पीपुल्स पार्टी हुकूमत करे रही आहे ऐं चवंदा आहिनि त एतिरो डिघो इक़्तिदार, हाणे हू इक़्तिदार जा मवाली थी विया आहिनि। जीअं न हिकिड़ो नशा हिकिड़ो मवाली
जेके हीरोइन न मिले उहो पंहिंजे घर जा ट्रपर बि खपाईंदो आहे, पंहिंजा ज़मीन बि खपाईंदो आहे, घर बि आख़िर में पंहिंजा बच्चा बि खपाईंदो आहे। अहिड़े तरीक़े सां पीपुल्स पार्टी इक़्तिदार जी मवाली बणिजी वई आहे ऐं इक़्तिदार जी लालच में हू पंहिंजा वसीला खपाए थी पई, हू पंहिंजी धरती जूं ज़मीनूं खपाए थी पई, हू कारूं खपाए थी पई, सिंध जा वसाइल खपाए थी पई, सिंध जे माण्हुनि जो हाणे पाणी जीअण जो हक़ बि खसे थी पई ऐं सिंध जो पाणी बि खपाए थी पई। असां कंहिं बि तरीक़े सां कंहिं बि सूरत में जेसीं ताईं सिंध जा गैरतमंद जवान, गैरतमंद पुट, गैरतमंद भेनरूं जीअरूं आहिनि त उन्हनि खे कहिड़े बि सूरत में ई कामयाबु थियणु न ॾींदासीं। असां उन्हनि जी राह में रुकावट बनंदासीं। असां हिन महिल निकिरी पिया आहियूं ऐं इंशा ताला जेसि ताईं ही इहा तरमीम वापसि न वठंदा, इन्ही फ़ैसिले तां मुड़ी न वेंदा, भले उन्हनि जा आका केतिरा बि मथां ताक़तवर हुजनि, पर सिंध जी अवाम खां वधीक ताक़तवर न आहिनि। जीअं कि शाइर चयो आहे त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भूई सॼीअ जा भाॻिया, कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। जो वक़्तु मस्त कलंदर थी वई, मां चवां थो ज़रदारी तूं ऐं तुंहिंजा ई छाड़ता, उन्हनि खे छुपण जे लाइ धरती बि न मिलंदी, उन्हनि जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदी। तूं सिंधियुनि खे सम्झो छा आहे? तूं सिंधियुनि खे सम्झो छा आहे? एॾा आसान न आहिनि। सना भाई में सप बच्चा थी वासी गंजा, दुनिया जी छड़प हाथी हंधा ही न चुरे। तू तो हाथी भी काने, तू झिड़की आ, तुझो पैर ठिकरी ते आ, तू रात ढाई जोर जे चक्कर ते तू तो दांजली करे अटकल सां सिंध में हुकूमत कई वेठो आ। पर इन्हनि सिंधियुनि खां ड्रिज ऐं उन ॾींहं खां ड्रिज जॾहिं तुंहिंजो एहतसाब थींदो ऐं सिंध जा ही गोॾियर माण्हू, ही ग़रीब, ही मिस्कीन माण्हू तुंहिंजो एहतसाब कंदा, पोइ तोखे लिकण जे लाइ जॻह न हूंदी। मुंहिंजा सिंधवासियो, असां तव्हांजे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ हमेशह तव्हां सां गॾु आहियूं। हींअर सिंध जा सभु हिलाली पुट हिकु अलायंस ठाहे तव्हांजे हक़नि जी मुफ़ादनि जे लाइ जंग विड़ी रहिया आहिनि। तव्हां बि पंहिंजो किरदारु अदा कयो, तव्हां बि सभु अचो। तव्हां ॾिसो था पिया कई केतिरे घणे अरसे खां वठी, सवा साल खां वठी इमरान ख़ान जेल बंद जी कोशिश आहे, जे करे तव्हां अवाम जे हक़नि जे करे जिथे ज़रदारी तव्हांजे हक़नि जो सौदो करे सघे थो, पोइ उते इमरान ख़ान तव्हांजे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ जोर काटे रहियो आहे। सबका जिगरी सबका यार, कैदी नंबर 804, सबका जिगरी सबका यार, कैदी नंबर 804, ना मंजूर। कौन बचाएगा पाकिस्तान? इमरान खान, इमरान खान। कौन बचाएगा पाकिस्तान? इमरान खान, इमरान खान। इंशाअल्लाह ताला इमरान खान ऐं असीं सभु सिंध जा साञा